पेथो फ़क़ीर। पेथो फ़क़ीर मिठी चेलाह रोड ते वाक़े ॻोठ चकरियो जो रवासी हो। ज़ात जो ठकुर यानी राजपूत हो। शुरू खां ई दरवेश सिफ़त इंसान हो। मिठी शहर जे सोनारनि, खत्रियनि, मेश्वरियनि, दर्ज़ियनि ऐं महाराजनि वटि मानी टुकर खाई मौजूदा आस्थान वारी जॻह ते अची वेहंदो हो। चवनि था त हिकु ॾींहुं पारूमल खत्री वारनि जे घरां मानी खाई मौजूदा आस्थान वारी जॻह ते अची वेठो ऐं पोइ पंहिंजे खाधे खाइण जी तासीरीअ सां खॾु खोटी उन खॾ अंदरि घिड़ी वियो। ही मौजूदा आस्थान वारी जॻह वीरान हुई। फ़क़्ति किरण चो नाले मालीअ खूह वारींदो हो। तंहिंखे चई वियो त आउं समाधि वठां थो, कंहिं सां बि ॻाल्हि न कजां ऐं ना ई मुंहिंजी पचार कजो। पोइ चवनि था त काफ़ी ॾींहंनि खां पोइ इहा खॾ वारीअ सां ढकिजी वई। ओचितो हिकु ॾींहुं मिठीअ जी महान बुज़ुर्ग हस्तीअ भगत साहिब रामचंद खे पेथे फ़क़ीर जी समाधि वठण वारी ख़बर पइजी वई ऐं उन सां गॾु दरवेशियाणी नाले आंबो बाई तंहिंखे बि इहा ख़बर पइजी वई। सो चवनि था त भगत साहिब आंबो बाई ऐं सूरतोमल दर्ज़ी गॾिजी समाधि वठण वारी जाइ ते आया, पर उते वारी वरी चुकी हुई। हिननि सोचियो त फ़क़ीर जो आख़िरी रस्म यानी अग्नि संस्कार थियणु घुरिजे। इन करे हिननि कोडर सां खोटाई कराई त अंदरां आवाज़ु आयो मतां, पर हिननि वरी बि खोटाई जारी रखी। जॾहिं फ़क़ीर पेथे खे वारी मां थोरो आज़ादु कयो वियो त ॾिसनि त फ़क़ीर जीअरो जाॻींदो वेठो आहे। हिननि सां मुख़ातिब थी फ़क़ीर चयो त जे हिते खोटाई न करियो हा त आउं इंसाननि जे लाइ कमु अचां हा, पर हाणे फ़क़्ति जानवरनि जे लाइ कमु ईंदसि। यानी चौपाए माल में का बि बीमारी ईंदी त उहा मुंहिंजे आस्थाने ते अचण सां बिल्कुलु ख़तमु थी वेंदी ऐं पोइ थियो बि ईअं ई। हाणे मिठी तोड़े आसपास जे माल में का बि वबा पखिड़बी आहे त हू फ़क़ीर जे आस्थाने जी खाक लॻाइण सां बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे।